तोखे कोल्ड कॉफ़ी ठाहिण ईंदी आहे न ईंदी? कोल्ड कॉफ़ी न ठाहिण ईंदी तोखे? छा सोची तूं हुनखे डेट कयो मन? मेरे बाबू ने थाना ठाहिया वारी त कान ई न इहा मूंखे निबी नुंहं न खपई। चुगलियूं चपाटियूं करणु वणंदो आहे छा थोरो? चुगलियूं चपाटियूं करणु वणंदो आहे, मूंखे नथी वणे हीअ छोकिरी। ॿुधाए तुंहिंजो फेवरेट सिंधी गानो कहिड़ो अथई? गानो बाबू मूंखे वणंदी आहे। अब छॾ, फॉलोअर्स घणा अथई तुंहिंजा इंस्टाग्राम ते? बस 800? मुंहिंजा 8,500 आहिनि। छा आहे इहो इन्फ्लुएंसर वठी अचे न कोई? ॾिस पाड़े वारी चंडरी अथई पर तोखे निभा करे हलणो पवंदी, छोकी मूंखे पाड़े जी सॼी चुगलियूं अची करे उहो ई त ॿुधाईंदी आहे न वरी, त कीअं हलंदो? त हिनखे थोरो पटाए हलजांसीं। ताड़ियूं टेड़ियूं ॻाल्हियूं सिखाया, सिखी लधी हिकु नुंहं थिए, मां हुनखे बि बिगाड़िया न छा? छो बिगड़ंदी आहे न तूं? नेटफ्लिक्स वग़ैरह त ठीकु आहे, पर असांजे घर में ॾिस ॾींहुं राति रोटी खाइण वक़्तु त तारक मेहता ई हलंदो अथई, उहो त ॾिसणी पवंदी तोखे। अच्छा ॿुधाए जेठालाल वणंदो अथई छा तोखे? अच्छा ईअं चई त ॾेखार।